अस्सलाम वालेकुम। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी आहे जेके बि असांजा विडिया ॾिंदा हो यूट्यूब चैनल ऐं फेसबुक पेज ते। अॼु जेका असां तव्हांखे कहाणी ॿुधाईंदासीं उहा आहे ससु ऐं नुंहुं जी। हिकु ॿरहाड़ी जो हमरा हुयो, उन शादी कई शहर मां। शहर जूं मायूं ईअं हूंदियूं आहिनि, भली ॿधर चापड़ियल हूंदियूं आहिनि, पोइ ईअं चवंदियूं त असांजो अंदरि कमीशन पास करे वेठियूं आहियूं। छो जो ॿरहाड़ी जूं मायूं हूंदियूं आहिनि सादियूं, उहा शहर जी माई हुई। पोइ जॾहिं ॿरहाड़ी में जो आई त हाणे उनखे तौरु तरीक़ा न पिया वणनि ॿरहाड़ी जा, जेके ॿरहाड़ी में हूंदा आहिनि। ऐं जेका हुनजी ससु हुई त उहा वरी पुराणे ख़्यालनि जी हुई, ऐं ॿरहाड़ी जी त हिन ॿिन्हिनि जो जहिड़ो हूंदो, थोरी थोरी ॻाल्हि ते जहिड़ो, थोरी थोरी ॻाल्हि ते जहिड़ो। पोइ उन माई हिकु ॾींहुं चयो पंहिंजे मुड़ुस खे, चई ॻाल्हि ॿुधो, तुंहिंजी माउ जो मूंसां जहिड़ो लॻो पियो आहे, तूं पंहिंजी माउ खे छॾ, हल शहर में हली था वेहूं, रोज़ु मूंसां हिते जहिड़ो लॻो पियो आहे। हुनजो ॻाल्हि ॿुध, जे अगरि तुंहिंजो भाउ शादी करे उनखे पंहिंजी ज़ाल चए तूं पंहिंजे पीउ माउ खां अलॻि वञी रह, जे अलॻि वञी उहो रहे त तूं छा थी सम्झी पोइ? जे इहो वरी कीअं थींदो? चए पोइ इहा ई त ॻाल्हि आहे न, जॾहिं तूं पंहिंजे माउ पीउ खे नथी सही त पोइ तूं मूंखे छो थी चई मुंहिंजे माउ पीउ जे नाले? जे तुंहिंजी माउ मूंसां रोज़ु जहिड़ो थी करे, जे रोज़ थी जहिड़ो करे त कुझु बर्दाश्त तूं कर, कुझु बर्दाश्त हो करे। उहो पुराणे ख़्यालनि जी आहे, जेके असांजा तौरु तरीक़ा आहिनि ॿरहाड़ीअ त उन सां ई हलणो पवंदो। असां वटि शहर त कोन्हे को। आख़िरकार हिननि जो जहिड़ो ई हलंदो रहियो। हीअ अचे एॾी तंग थी, चई मां हिन सस खे हाणे मारियां, तॾहिं मुंहिंजी जिंद छुटंदी, मुड़ुस त मुंहिंजो चवणु वठे कोन थो। पोइ हिकु ॾींहुं पंहिंजे मुड़ुस खे चई मूंखे हल पेकनि खां मूंखे चकर ॼाराए अच, मां पंहिंजे पीउ माउ को चकर ॾेई अचां, घणा ॾींहं थी विया आहिनि मां कोन वई आहियां। हुन बि चयो ठीकु आहे। हुनखे वठी अचे हुते हुनजे माउ पीउ वटि छॾे, ससु सहुरे वटि, उन्हनि सां मिली उन्हनि खे चई मूंखे पोइ हिते कमु आहे, भई हीअ तव्हां वटां 2 ॾींहं रहे, 3 ॾींहं रहे, पोइ चई हिनखे छॾे वञिजो, या नियापो कजो त मां चई वठी ईंदोसांसि। हुन चयो ठीकु आहे। उहो त ज़ाल खे फिटी करे शहर में हलियो आयो पंहिंजे ॻोठु, पंहिंजे कमकार सां, ॿरहाड़ी जो माण्हू। हुन उते पंहिंजे पीउ खे चई ॻाल्हि ॿुधो, मूंखे ज़हर ॾे हाणे। चई मां छाकाणि ज़हर छा कंदी तूं? ॼाण ॻाल्हि ईअं, मूंखे ज़हर ॾे, जा त मां पंहिंजी ससु खे ज़हर ॾेई मारियां, जा मां पाण खाई मरां। हुनखे पंहिंजे भाइरनि चयो ॻाल्हि ॿुध, इहे घर जा मामला मसाला थींदा रहंदा आहिनि, हाणे इनखे थोरी थोरी ॻाल्हियुनि खे तूं एतिरो परे थी खणी वञी, या पाण ज़हर खाई, या सस खे ज़हर ॾी, इहो बि को तरीक़ो आहे? आख़िरकार हीअ ॻाल्हि कंहिंजी न ॿुधे, आख़िर पंहिंजे पीउ खे चई जे अगरि मूंखे तूं ज़हर आणे जो ठीकु आहे, न त मां पाण खे पाण मारियां थी हाणे। हुनजो पीउ सियाणो हुयो, डॉक्टर हुयो, चई मां ठीकु आहे, मां तोखे ज़हर आणे ॾींदुसि। चई ॻाल्हि ॿुध, मां तोखे ज़हर आणे ॾियां, जे जल्दी मरी वेंदी त खून तुंहिंजी ॻिची में पवंदो, तूं त जेल में हली वेंदीअ। चई पोइ छा कयां? चई मां अहिड़ो ज़हर तोखे आणे थो ॾियां, उनखे तूं थोरो थोरो रोज़ु पई ॾिजांइ, 6 महीने तूं ससु मरी वेंदी ऐं तुंहिंजे मथां बि इल्ज़ाम न ईंदो। चई बाबा बिल्कुलु सही आहे। उहो डॉक्टर हुयो हुनजो पीउ, ऐं हुन पंहिंजो दिमाग़ु वेड़ायो त जंहिंमें छोकिरी बि राज़ी हुजे, हिन जो घर बि बची वञे। हुन हिनखे हिकिड़ी दॿी आणे ॾिनी जंहिंमें पौंडर विधल हुयो। चई वटि हीअ दॿी अथई, मां हिन जो मथां जेको पनो लॻल हो मां उहो पटे छॾियोमांसि, हूअं न त ॿियो केरु ॾिसी आहे चए त ज़हर हिते घर में कीअं आयो, इन जे करे। चई पोइ? चई हिन में रोज़ानो हिकिड़ी चपटड़ी भरे ऐं हुनखे भाॼी में विझी ॾिजांइ, बसि 6 महीननि में हूअ मरी वेंदी ऐं तुंहिंजे मथां बि इल्ज़ाम कोन ईंदो। ऐं ॿी ॻाल्हि अथई कहिड़ी? चई हाणे तूं पंहिंजी ससु सां वॾो कुर्ब कजांइ, जीअं चवे तीअं हा कजांइ, छाकाणि 6 महीना तुंहिंजी महिमान हूंदी, हाणे तूं हुनजी ख़िदमत कंदी त तूं वारो मुड़ुसु पोइ ॾुख न कंदो जेको मरी वेंदी, चवंदी त मुंहिंजी ज़ाल भली हुई, मुंहिंजी माउ जी ख़िदमत कयईं, इन जे करे हुनजी तूं हाणे वॾी ख़िदमत कजांइ, तुंहिंजी माउ जहिड़ी, हूअं बि 6 महीना इहा हलंदी। चई ठीकु आहे। चई हाणे जहिड़ो जहिड़ो न कजांइ, बसि जीअं चवे तीअं हा कजांइ, 6 महीना आहे पोइ त तूं आज़ादी। चई बाबा ठीकु आहे। हिनखे ॾिनई उहा दॿी खणी सिधो आई घर। हाणे जो ई आई त हाणे जहिड़ो करणु हिन बंदि कयो, जंहिं महिल भाॼी तयारु करे तूं उतां चपटड़ी खणी भाॼी हुन विझी ससु पंहिंजी खे ॾे, उहा खाए, उहा जे वात हाथ हाणे तई माने बर्दाश्त करे। जेके खाधा उहो खाईंदी हुई, पसंदि जा खाधा हुनजा हूंदा, हिन ससु जा अहिड़ा खाधा तयारु करे हुनखे खाराए,
हाणे सम्झे पई त 6 महीना महिमान आहे, हाणे ख़िदमत कयांसि, मुंहिंजो मुड़ुसु बि राज़ी थिए, हूअं 6 महीनूं पोइ ससु बि मरी वेंदी, पोइ मां आज़ादु आहियां घर में। राति जो कॾहिं ज़ोर अचे त कॾहिं कीअं। हिन वारी ससु बि सोचियो त मुंहिंजी नुंहुं केॾी न भली आहे, मुंहिंजी ख़िदमत थी करे, मुंहिंजो साम्हूं बि नथी थिए। हूअ बि हिन सां एॾो कुर्ब करणु लॻी जीअं का माउ धीउ सां करे। ईअं हिन जो प्यारु वधंदो वियो, जीअं माना नुंहुं चवे तीअं हे बि जी करे, नुंहुं खे माना धीअनि वारो प्यारु न। जेॾी महिल 3-4 महीना गुज़रिया, हिन ॿिन्हिनि जो एतिरो पाण में कुर्ब प्यारु थी वियो जीअं माउ ऐं धीउ जो थी वञे। हुन छोकिरी सोचियो त मुंहिंजी ससु मूंसां केॾो कुर्ब थी करे, हाणे केॾो प्यारु थी करे, मूंखे अम्मा करे थी, धीउ करे थी, सॾु करे, जीअं मां चवां थी तीअं हा थी करे, सभु चवणु मुंहिंजो वठे थी, मूंखे धीउ करे थी सम्झे। ऐं हूअ बि ईअं पई सम्झे त मुंहिंजी जेका नुंहुं आहे मूंखे माउ करे थी सम्झे, मुंहिंजी एॾी ख़िदमत थी करे, त हाणे उहो बि हिन जो ख़्यालु करे, उहो बि हिन जो ख़्यालु करे। 4 महीना गुज़री विया। हिते हिन चयो त मां हिन खे मारियां थी, जंहिंखे मां जेतिरो मूंखे प्यारु थी जे मुंहिंजी ससु, मां उनखे थी मारियां। ओॾी महिल पंहिंजे मुड़ुस खे चई ॻाल्हि ॿुध, मूंखे पेकनि में वञिणो आहे, 3-4 महीना थी विया आहिनि, मां कोन वई आहियां, मूंखे सिक लॻी आहे, माउ पीउ जी वठी वञ मूंखे शहर। हुन ठीकु आहे, हल भला। हे सिधो वठी आया त उते वठी अचे, उते हिनखे छॾे उहो त मोटी वियो। जेॾी महिल राति जो हुनजो पीउ जो आयो इस्पताल पंहिंजी खां, चई बाबा ॻाल्हि ॿुधे, चई कहिड़ी? चई तूं मूंखे ज़हर न हो न त पंहिंजी जेको ससु खे मारिजांइ। चई हा। चई बाबा हू मूंसां एॾो प्यारु थी करे, मूंखे धीउ करे थी सम्झे, ऐं धीअनि वारो मूंखे प्यारु थी ॾे। बाबा मूंखे हाणे अहिड़ी का दवा आणे जेका मां पंहिंजी ससु खे खारायां, जीअं ज़हर हुनजे जिस्म खां निकिरी वञे, न त 6 महीननि पोइ मरी वेंदी, बाक़ी महीनो ॾेढ वञी पतो अथसि। बाबा महिरबानी कर। पंहिंजे पीउ जे पेरनि में किरी पई, बाबा महिरबानी कर, मूंखे दवा अहिड़ी आणे ॾे जो मां पंहिंजी ससु खे खारायां, जीअं बची वञे, न त मरी वेंदी, भाई महीनो ॾेढ अथसि, मूंखे एॾो प्यारु थी ॾे ॼण त मां हुनजी सॻी धीउ आहियां, बस इहा मूं ते महिरबानी कर। हिन जे पीउ खणी टहक ॾिनो। चई बाबा तोखे मज़ाक लॻी आहे, तूं खिली थो? चई मां ॻाल्हि ॿुध, मां एॾो चरियो न आहियां जो मां तोखे ज़हर ॾियां, तूं पंहिंजी ससु खे वञी मार। मां डॉक्टर आहियां, मां दुनिया खे ॾिसे वेठो आहियां। असां डॉक्टरनि जो कमु आहे माण्हुनि खे बचाइणु, मारणु न। असांजो कमु कहिड़ो आहे? यानी की इंसाननि खे बचाइणु, मारण वारो कमु असांजो न आहे। मां तोखे जेको ॾिनो हुयो पौंड्र, इहो पौंड्र हुयो हाज़मे जो। मां थोरी चपटी हुनखे विझी ॾींदी, हुनखे हाज़मो थींदो, बुख लॻंदी हुनखे। इहो पौंड्र मां तोखे ॾिनो हुयो, मां तोखे ज़हर कोन ॾिनो हुयो। चई पोइ एॾो वॾो हुनजो मूंसां प्यारु छो थी वियो? चई सॼो कमु आहे प्यारु मोहबत जो। जॾहिं तूं चुप करे हुनखे प्यारु ॾिनो त हुन बि तोखे प्यारु ॾिनो। अगरि तूं बर्दाश्त न पई करीं त उहो बि बर्दाश्त न पई करे। जॾहिं हर ॻाल्हि तूं हुनजी मञंदी वञी पई, हा में हा पई करीं, त हुन बि तोखे पंहिंजो धीउ करे सम्झो त मुंहिंजी धीउ आहे जो हा में हा थी करे। इन जे करे हाणे जो तूं बि को अंकल थी करीं त उहो बि अंकल तुंहिंजो मञे थी, उहो बि तोसां झेड़ो नथी करे। हर ॻाल्हि हूंदी आहे बर्दाश्त जी। अगरि तूं बर्दाश्त कयो त हाणे सॼो कमु कीअं थी वियो, केॾो प्यारु थी वियो, सॼो कमु थी। अमां ज़बान जो हूंदो आहे, हीअ ज़बान ई आहे इंसान जी, जेका उस ते बि विहारे, छांव में विहारे, पंजनि में बि जेका पंजनि जी दिलि में बि घर कराए ऐं धारियुनि जी दिलि में बि घर कराए, सॼो कमु ज़बान जो हूंदो आहे। तूं ज़बान पंहिंजी थोरी मिठी रखी त केॾो तोखे कुर्ब मिली वियो घर में, तोखे पंहिंजी माउ जहिड़ो प्यारु मिली वियो घर में, सॼो कमु इहो ई हूंदो आहे। त दोस्तो ॻाल्हि ईअं ई आहे, हर हमेशह माण्हू पंहिंजी औलाद खे सबक़ु सुठो ॾिए। ईअं न त हो कावड़ जी अचे ऐं उतां डंडा उभा थी वञनि, त हो वरी अहिड़ा थी विया आहिनि जो तोखे घर करणु था छॾनि। इन में घर फिटी वेंदा आहिनि, घर ठहंदा न आहिनि। हर हमेशह बर्दाश्त हुजे। अगरि हिकिड़ी छोकिरी नादान थिए थी त उनखे माउ पीउ जो फर्ज़ु आहे त उनखे चङी तरह सां उनखे सबक़ु ॾिए, उनखे सम्झाए। इहे घर में झेड़ा थींदा रहंदा आहिनि, पर बर्दाश्त हुजे। अगरि बर्दाश्त न कंदो माण्हू पोइ त घर आबाद कोन थींदा आहिनि, बर्बाद थी वेंदा आहिनि। तव्हां सभिनि दोस्तनि जी महिरबानी। अगरि कंहिंखे वीडियो सही न लॻे उन लाइ असां माज़रत था घुरूं। जे अगरि पसंदि अचे त लाइक ऐं शेयर कजो। हर माण्हू पंहिंजी औलाद खे सुठो सबक़ु ॾिए, प्यार मोहबत वारो, नफ़रत वारो न। तव्हां सभिनि दोस्तनि जी महिरबानी। अस्सलामु वालेकुम।